ख़बर अवां ठिठो मशहूर कंदासीं। अदालती हुकुम ते ज़मीन तां कब्ज़ो छॾाइण लाइ पहुतल रेवेन्यू ऐं पुलिस अमले ते हथियारबंदनि जी फायरिंग वारो मामिलो। फायरिंग सबबि ज़ख़्मी थियल तपेदार अलमदार शाह ऐं टिनि एहलकारनि खे तिबी इमदाद लाइ कराची जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ॿुधायो त दहशतगर्दी एक्ट ते 24 सुञातल ऐं 50 अणसुञातल मर्दनि ऐं औरतुनि ख़िलाफ़ हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। SSP ठिठो मूजिबि कब्ज़े हेठि आयल ज़मीन ते पुलिस मुक़ररु करे 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। ठठो खां अदालती हुकुम ते ज़मीन तां कब्ज़ो छॾाइण लाइ पहुतल रेवेन्यू ऐं पुलिस अमले ते हथियारबंदनि जी फायरिंग वारो मामिलो आहे। अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। फायरिंग सबबि ज़ख़्मी थियल तपेदार अलमदार शाह ऐं 3 एहलकारनि खे तिबी इमदाद लाइ कराची जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ॿुधायो त दहशतगर्दी एक्ट तहत 24 सुञातल ऐं 50 अणसुञातल मर्दनि ऐं औरतुनि ख़िलाफ़ हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। SSP ठठो मूजिबि कब्ज़े हेठि आयल ज़मीन ते पुलिस मुक़ररु करे 9 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ठटे खां अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। अदालती हुकुम ते ज़मीन तां कब्ज़ो छॾाइण लाइ पहुतल रेवेन्यू ऐं पुलिस अमले ते हथियारबंदनि जी फायरिंग वारो मामिलो आहे। अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। फायरिंग सबबि ज़ख़्मी थियल तपेदार अलमदार शाह ऐं 3 एहलकारनि खे तिबी इमदाद लाइ कराची जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ठटे खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर रहमतुल्ला छुटो लाइन ते मौजूदु आहे। जी रहमतुल्ला, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल ठट्टो गुज़िरियल ॾींहुं ठट्टो में असुल वाक़ियो थियो ऐं सोटे मोरी भरिसां गुज़िरियल ॾींहुं अदालती हुकुम ते ज़मीन तां कब्ज़ो छॾाइण लाइ पहुतल रेवेन्यू ऐं पुलिस अमले ते कब्ज़ाखोर हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु तपेदार 3 एहलकारनि खे ज़ख़्मी थियण वारो मामिलो ऐं ज़ख़्मी तपेदार अलमदार शाह खे ॻणिती जोगी हालत में कराची जे निजी अस्पताल ट्रामा अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं ज़ख़्मी एहलकार जो बि इलाज हलंदड़ आहे। ठटे थाणे ते पुलिस हिते हमले वारे वाक़े जो केस 24 ॼणनि ते ऐं 50 अणॼाण मर्दनि ऐं औरतुनि ख़िलाफ़ पुलिस ते हमले ऐं दहशतगर्दी एक्ट ड्यूटी अटका जे इल्ज़ाम ते ठटे थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। FIR में नामज़द जवाबदारनि मां 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन वटां 3 हथियार पिणु अटकाया विया आहिनि ऐं पुलिस दावा कई आहे त 3 हथियार जेके जदीद हथियार अटकाया विया आहिनि। ठटे थाणे ते सरकारी जी मुदत हेठि 4 धारदार FIR दाख़िल कई वियूं आहिनि, जिन में मुख्य जवाबदार नौतियार बिरादरी जे हथियारबंदनि जवाबदार खुदारनू नौतियार, शादी खान नौतियार, गुलाम नौतियार। ठीक है रहमतुल्ला, वॾी महिरबानी अवां तफ़सील ॾिना।